ॾात कंहिं बि ज़ात पात ऐं क़बीले जी मोहताज न थी हुजे। सिंधीअ में बि चवणी आहे त ॾात नाहे ज़ात जो वहे सो लहे। निंदो जहिड़े नंढड़े शहर में ग़रीबपुरे जो पुटु मोहम्मद हनीफ़ ख़ासकली जेको सिंध यूनिवर्सिटी लाड कैंपस बदीन में BBA डिपार्टमेंट जे ॿिए साल जो शागिर्दु आहे, वांदकाई वारी घड़ियुनि में पंहिंजे वालिद सां गॾिजी होटल ते चांहि बि ठाहे थो ऐं ग्राहकनि खे पेश बि करे थो। पर कुदरत उन ग़रीबीअ में बि खेसि एतिरी क़ाबिलियत ॾिनी आहे जो हुन न्यूयॉर्क में थींदड़ कॉन्फ्रेंस में पंहिंजे ॾेह जे मसइलनि खे उजागर करण लाइ थींदड़ सेशन में ख़िताब करण लाइ इंटरव्यू पास करे वरितो आहे, जंहिंखां पोइ न्यूयॉर्क कॉन्फ्रेंस में शामिल थियण लाइ खेसि दावतनामो पिणु जारी कयो वियो आहे। ईमेल ज़रिए खेसि हफ़्तो अॻु दावतनामो जारी कयो वियो। दावतनामो जारी कंदे चयो वियो आहे त खेसि स्कॉलरशिप खां सवाइ 1,91,000 ऐं वीज़ा जी रक़म पाण अदा करणी आहे। होटल मज़दूर जो पुटु मोहम्मद हनीफ़ ख़ासकली ख़ुशि आहे त खेसि न्यूयॉर्क घुराए पियो वञे, पर साॻे वक़्तु हू पंहिंजे गुरबत हथां मायूस बि लॻे थो जो खेसि ख़र्च पखे ऐं वीज़ा जे लाइ रक़म न हुअण करे संदसि अमेरिका वञण वारो ख़्वाबु अधूरो रहिजी वियो आहे। हुन अवामी आवाज़ TV सां ॻाल्हाईंदे ॿुधायो त हुन जे न्यूयॉर्क वञण में हुन जी गुरबत रुकावट बणियल आहे। कॉन्फ्रेंस न्यूयॉर्क शहर में थी रही आहे त उन कॉन्फ्रेंस में अप्लाई मूं कयो। उन कॉन्फ्रेंस में अल्हम्दुलिल्लाह मूंखे 1,000 यूरो जी स्कॉलरशिप मिली आहे ऐं उन तरह मां ईमेल बि अची चुकी आहे त तव्हां बक़ाया पेमेंट करियो। हाणे छाकाणि त तव्हां ॼाणो था आउं होटल ते कमु करे रहियो आहियां ऐं पंहिंजे माली पोज़ीशन में इंतिहाई वीक आहे, इन हवाले सां आउं अफोर्ड नथो करे सघां ऐं मुंहिंजी ख़्वाहिश हुई त आउं हिकिड़ो निंड जो शागिर्दु थी करे अमेरिका वञा ऐं उते इन पंहिंजे इलाइक़े जा मसइला, पंहिंजा ख़्याल, क्रिटिकल थिंकिंग जा थींदी आहे उहो त पेश करियां, पर माली परेशानियुनि जे करे ऐं न वञी सघियो आहियां। पर ख़ुशी आहे त अल्हम्दुलिल्लाह मूं दुनिया जे हज़ारनि शागिर्दनि सां कॉम्पिटिशन कयो ऐं मां स्कॉलरशिप हासिलु करण में कामयाबु वियो आहियां। जेकॾहिं माली तौर ते गवर्नमेंट सपोर्ट करे त आउं अञा बि उनखे रीप्रोसेस लाइ अपील करे सघां थो त थी सघे ऐं कॉन्फ्रेंस में शिरकत करे सघां। हुन ॿुधायो त 2019 में जेका कॉन्फ्रेंस अबू ज़हबी में कोठाई वई हुई, उहा साॻी कॉन्फ्रेंस हाणे न्यूयॉर्क में थी रही आहे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk